पाकिस्तान पीपल्स पार्टी ने मरकजी सीनियर अगवान इस्लामदीन शेख, नोमान शेख और मेयर सखर अरसलान शेख की खुसूसी हिदायतुनि तहत सखर हाउस के पीपी वर्कर सैयद ज़ाहिद शाह बुखारी सखर की टक्कर पाड़े चांद मस्जिद वाले इलाके में गरीब औरतुनि खे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में शामिल कराइण ऐं ॿिया मसला हल करण लाइ पीपी वर्कर ज़ीनत बीबी प्रोग्राम मुनक़िद करायो। प्रोग्राम में सैयद ज़ाहिद शाह बुखारी पंहिंजी टीम सां गॾु इलाइक़े में पहुतो त पीपी जी औरत ऐं मर्द कारकुननि गुलनि जा हार पाराए जीए भुट्टो जीए शहीद राणी जीए बिलावल भुट्टो ज़रदारी जीए इस्लामदीन शेख जे नारनि सां इस्तक़बाल कयो। ज़ाहिद शाह बुखारी मुस्तहिक़ औरतुनि जा मसला ॿुधाए फॉर्म भराया। उन मौक़े ते मुस्तहिक़ औरतुनि सां मुख़ातिब थींदे ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद ज़ाहिद शाह बुखारी जो चवणु हो त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में जिन मुस्तहिक़ औरतुनि जा नाला शामिल न आहिनि उन्हनि जा फॉर्म भरे खेनि प्रोग्राम में शामिल कराईंदासीं त जीअं ग़रीब मुस्तहिक़ औरतूं ख़ानदान जी किफ़ालत करे सघनि। ज़ाहिद शाह बुखारी जो वधीक चवणु हो त शहीद राणी जे नाले सां शुरू कयल प्रोग्राम मां करोड़े ग़रीब ख़ानदान मुस्तफ़िद थी रहिया आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत 450 अरब रुपया बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम लाइ रखिया आहिनि त जीअं वधि खां वधि मुस्तहिक़ीन खे प्रोग्राम मां फ़ाइदो हासिल थिए। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।